सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे, भाषा कला ऐं संस्कृति जी पहचान आहे, सिंधु दर्शन सिंधियुनि जो स्वाभिमान आहे। 21वीं सदी कंप्यूटराइज ज़मानो, दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी, सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम सिंधु दर्शन। सिंधु दर्शन, गाने बजायो, बोली बचाई। सिंधियुनि जे सुख ऐं दुख, मिलण ऐं विछड़ण जूं ख़बरूं खणी था अचूं तव्हांजे साम्हूं। खबर जी नज़र सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु दर्शन ते। उत्सव बि आहिनि, सम्मान बि आहिनि। ख़बर जी नज़र जे हिन सेगमेंट में कुझु नया महिमान बि आहिनि। मीडिया, जात पात, ऊंच नीच, स्वार्थ, लोभ, माया, धन दौलत, दुनिया जे हिन नकारात्मक विचारन का परे पंहिंजी सुख शांति पाइण ऐं पंहिंजे नेक विचारन सां गॾु हिन दुनिया जी नेगेटिव सोच के पॉजिटिव सोच ठाहिण वारी प्रजापिता ब्रह्मा कुमारीज़ ईश्वरीय विश्वविद्यालय संस्था, जेका राजस्थान जे अबू रोड जे 60 एकड़ ज़मीन ते वसियल आहे, जंहिंजा दुनिया जी 140 कंट्री में 9000 का वधीक सेंटर्स आहिनि। जी हाँ, निगेटिव खे पॉजिटिव करण जी इहा ही संस्था रखियो 3 ॾींहंनि जो मीडिया कॉन्फ्रेंस सांस्कृतिक कार्यक्रम सां गॾु, जंहिंजी हिकु झलक। मीडिया पर्सनैलिटीज़ वरतो हिन में भाग ऐं लाभ, जंहिंमें मुख्य रूप सां शामिल हुआ राजयोगी BK करुणा जी, राजयोगी BK शांतनु जी, राजयोगिनी BK शीलू जी, BK चंदा जी ऐं BK हीना जी, सुमित अवस्थी जी, सुनील असरानी जी ऐं सिंधु दर्शन जे तरफ़ां भानु बोदीजा। ख़बर ते नज़र हुई असांजे सिंधियत जे शहदाई BK चंदा जी। ज़मीन जे ज़रे ज़रे खां वठी आसमां जे कतरे कतरे ताणी लहराए पियो सिंधियत जो परचम। ॾिसो कीअं पिया ॾेखारनि विदेश में सिंधी ॿार ऐं वॾा पंहिंजी सिंधियत जो दमखम। गर्व तो थे गर्व मूलचंदानी जी क़ाबिलियत ते, जिन खे पंहिंजे स्कूल पारां मोकिलियो वियो हॉलैंड में डिस्टेंस लर्निंग जे लाइ। वरी सोने ते सुहागो की सजण रहे पियो हिकिड़ी फॉरेन फैमिली सां गॾु। कमाल आहे साईं। ॿियो धमाल पई करे दिलीप टहलियानी जी सुपुत्री भाविका टहलियानी। अमेरिका में बोस्टन यूनिवर्सिटी में ग्रेजुएट असिस्टेंटशिप अकाउंटेंसी ऐं फाइनेंस जी डिग्री हासिल कई आहे ने। बोली जी शान वधाईंदड़ बी ख़बर अचे पई डायरेक्ट ऑस्ट्रेलिया, जिते प्रोमिनेंट सिंधी श्री मोती वीसा जेपी सालन खां पब्लिश पिया कनि बियॉन्ड इंडिया नाले नेशनल न्यूज़पेपर ऐं मैगज़ीन, ऐं पाण आहिनि एडिटर इन चीफ। जलदान ही महादान। जय ब्रह्मलीन संत हिरदाराम।
जी हाँ, जिन जे आशीर्वाद सां मध्य प्रदेश भोपाल में संचालित जीव सेवा संस्थान ऐं नवयुवक परिषद पारां कुंभ मेले ते वंजन वारन यात्रियन खे बैरागढ़ स्टेशन ते निशुल्क थधो पानी ऐं सेवा सदन नेत्र चिकित्सालय द्वारा निशुल्क दवायूं विरायूं वयूं जेके यात्रियन खे 24 कलाक मौजूद हुयूं। जीव सेवा संस्थान जा 200 कर्मचारी सेवाधारी ठाई करे हिन दान पुण्य जो कर्म निस्वार्थ भाव सां कयो, जंहिंमें मुख्य आहिनि जीव सेवा संस्थान जा महेश दयारमानी, संत हिरदाराम गर्ल्स कॉलेज जे हीरो ज्ञान चंदानी, नवयुवक परिषद जा एसी साधवानी, ठावरदास वरलानी, मनोहर वासवानी, देवीदास उत्तम चंदानी ऐं प्रेमचंद जेठवानी। ॿिया बि अहिड़ा दान पुण्य कर्म कंदा रहन इन इरादे सां सिंधु दर्शन ताईं हिन ख़बर खे मोकिलियो असांजा सिंधियत जा शहदाई रामचंद तिलोकानी जी। शादानी दरबार जे सते सतगुरु स्वामी राजाराम साहिबन जी 56वीं वर्सी महोत्सव वॾी धूमधाम सां छत्तीसगढ़ जे न्यू रायपुर में वसे शादानी दरबार में मनायो वियो, जंहिंमें मुख्य रूप सां गदी नशीन शादानी दरबार जे नवम जोत साईं युधिष्ठिर लाल जी, उन्हनि जी धर्म पत्नी माता दीपिका शादानी पंहिंजे परिवार ऐं हज़ारे श्रद्धालुअनि सां गॾु शामिल थी करे 4 चंड लॻायो। हर साल वांगुरु हिन साल बि ही वर्सी उत्सव 4 ॾींहं लगातार भजन, कीर्तन, भंडारो ऐं सांस्कृतिक कार्यक्रम सां समाप्त। हिन में सहयोग ॾिनो दरबार जे सेवादारियुनि विक्रम बत्रा ऐं किशन चावला जी पंहिंजे साथियुनि सां गॾु। एड्यूकेशन हिकु ॾाढो पावरफुल हथियार आहे जंहिंसां असीं दुनिया खे बदिले था सघूं। इन सोच सां सिंधु सोशल समाज 500 खां बि वधीक ॿारनि खे मुंबई जे खार इलाके में वसियल दयावंती हॉल में करीब 8 लखनि खां वधीक रक़म फीस जे तौर ते ऐं नोटबुक्स ॾिना विया गुड़झाऊ ॿारनि खे। इन तरह मुंबई जे साइन इलाके जे सचखंड दरबार में 3 लखनि खां वधीक रक़म जूं नोटबुक्स, ज्योमेट्री बॉक्सिस ऐं स्टेशनरी 3000 खां बि वधीक ॿारनि खे विरायूं वयूं। हिन ख़बर ते नज़र हुई असांजे सिंधियत इते थियो प्रोग्राम पूरो। जय झूलेलाल।